मौजूद आहिनि फरीदाबाद थाणे जे हथ कोट हाजीवार जा ही पीसन आहे असांजो नवाज़ अली खोसो ऐं जंहिंजो ही माज़ूर पुटु आहे रियाज़ अली खोसो। हिननि फरीदाबाद SHO मुनवर चांडियो ऐं फरीदाबाद में शायदि पुलिस जमादार आहे नियाज़ कारो चांडियो। वो शायदि हींअर CIA इंचार्ज आहे या न बि आहे, पर CIA इंचार्ज सदाए हिननि खे अलाए बि कहिड़ियूं धमकियूं थो ॾिए। SHO मुनवर चांडियो बि ऐं CIA इंचार्ज सदाईंदड़ नियाज़ कारो चांडियो बि। वधीक असां हिन पाण खां नवाज़ अली खां पुछंदासीं त असुल में छा मामलो आहे। जी नवाज़ अली, छा मामलो आहे बाबा? साईं असांजो अर्ज़ु आहे, मां भाॻियो आहियां, 30-35 रिढियूं ॿकरियूं आहिनि, काछे में रहाकूं आहियां, माल जो गुज़र सफ़र बचनि जो थो कयां। उनजे लाइ मुनवर साहब मिर्ज़ाणी ऐं नियाज़ कारो चांडियो आयो आहे त भाई मां स्याही इंचार्ज आहियां ऐं साहब जे लाइ छेला जो 10 छेला रखियल आहिनि। SP साहब जा सो 2 छेला वॾा ॾे तूं, जे न त तोखे तुंहिंजा पुट ॿधी असां चालान करे छॾींदासीं ऐं फुल हाफ फ्राई कंदासीं। ख़ुदा असां ख़ुदा जो नालो खणी ऐं हिन प्रेस क्लब ते सुभाणे असां इहो क़ुर पाक खणी वेंदासीं। असां SP साहब हले ऐं कोर्ट शरीफ़ सगोरी ॾे असांजो अदालत इंसाफ़ कयो वञे। असां बेगुनाह असांखे धमकियूं ऐं दाबा नियाज़ कारो ऐं असांजो मुनवर साहब मिर्ज़ाणी असां काॾो 2 छेला ॾियूं हिननि खे ऐं असां पंहिंजे बचनि जो गुज़र कयूं। असांजो जीअण हिननि जंजाल करे जेकर असांजो इंसाफ़ न थियो असां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। असांजो इहो अर्ज़ु आहे, मुतालबो खणियो ख़ुदा जो इस्म ऐं ख़ुदा जे वास्ते असांजो हक़ कयो, जेको भाई असांजो हक़ कयो। नाज़रीन, हीअ असां वटि मौजूदु हुया ॻोठ हाजीवार खोसो जेको फरीदाबाद थाणे जी हद में आहे। ही पीरसन आहे नवाज़ अली खोसो, पंहिंजे माज़ूर पुट सां गॾिजी ही माल चालींदो आहे। माज़ूर पुट सां गॾिजी हिते एहतिजाज कयो अथई। मुनवर चांडियो आहे SHO फरीदाबाद ऐं नियाज़ कारो चांडियो आहे जेको पाण खे CIA इंचार्ज सॾाए थो। उन्हनि जे ख़िलाफ़ हिननि एहतिजाज कयो आहे त हू असांखे रोज़ धमकाइनि था, रोज़ कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾेई करे चवनि था त असांखे 2 छेला ॾियो ईद जे लाइ SSP साहब लाइ। पोइ हिननि एहतिजाज कयो आहे, अपील कई आहे SSP खे, DIG IG खे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे पुलिस खां, मुनवर चांडियो खां ऐं नियाज़ चांडियो खां, जेके असांखे रोज़ कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾियनि था ऐं असांखे फुल फ्राई हाफ फ्राई जूं धमकियूं ॾियनि था। असां ॿी सूरत में SSP ॾे बि क़ुर खणी ईंदासीं, सीशन कोर्ट बि क़ुर खणी ईंदासीं ऐं SSP ऑफिस जे अॻियां बचड़नि समेत पाण खे साड़ींदासीं।